अमरीकी बचाव वारे वज़ीर जी ईरान के सख़्त अमली टैक्स चयो आहे त ईरानी हुकूमत खे दानिशमंदी सां फ़ैसिलो करणु घुरिजे। जेकॾहिं ईरान के ग़लत फ़ैसिले तरफ़ वञे थो या मुआहिदे ते मुतफ़िक़ नथो थिए त अमरीका वटि ॿीहर फ़ौजी कार्रवाइयूं शुरू करण जी मुकमल सलाहियत मौजूदु आहे। अमरीकी नाकाबंदी जवाब में ईरान ॻाढ़े समुंड मां थींदड़ वापार बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। क़ासिम अम्बिया सेंट्रल हेडक्वार्टर जो चवणु जेकॾहिं ईरान जे सभिनी बंदरगाहों ते अमरीकी नाकाबंदी जारी रही त ॻाढ़े समुंड मां थींदड़ वापार जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाक़ात। ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म क़तरी अमीर में ॿितरफ़ा लाॻापा सिक्योरिटी ऐं तवानाई जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म तरफ़ां मुन इस्तेहकाम जे लाइ चिकताण में घटिताई ऐं ॻाल्हियुनि जी अहमियत ते ज़ोर। शहबाज शरीफ़ जो चवणु पाकिस्तान क़तर ऐं ॿियनि मुल्कनि ते हमलनि जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान ख़िते में अमन जे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान अमरीका ऐं ईरान जे विच में टियाकड़ी जो अहम किरदार अदा करे पियो। 21 कलाकनि ते बदल ॻाल्हियुनि जो अमल मजमूई तौर तामीरी रहियो। परॾेही खाते तर्जुमान तारिक हुसैन अंद्राबी जी हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म हिन वक़्तु इलाक़ाई मुल्कनि जे दौरे ते आहे। फील्ड मार्शल बि काल्ह तेहरान पहुतो। पाकिस्तान सहूलतकारी सालिसी जे किरदार तहत लाॻापियल धुरियुनि सां खुलियल राब्ता जारी रखिया आहिनि त जीअं ख़िते में चिकताण घटिजे ऐं पुरअमन हल जी राह हमवार थिए। अमरीका ईरान ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में थियण जो इम्कान। हुकूमत पारां इंतिज़ाम ऐं सिक्योरिटी इदारनि खे तयारियुनि जी हिदायत। अमरीका जी नुमाइंदगी नायब सदर जेरी वेंस, स्टीव विटकॉफ ऐं जेरेड किशनर कंदा। ईरान तरफ़ां स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास राग़ची ॻाल्हियुनि में शिरकत कंदा। काबीना पारां फौती कोटा बहाल करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जो इजलास। एंटी इंक्रोचमेंट फोर्स लाइ नवां भर्ती ज़ाब्ता मंज़ूर। कम्यूनिटी मिडवाइफ वर्कर्स जी कॉन्ट्रैक्ट में वाध ऐं पघार जी अदायगी जारी रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर हिदायत कई सेप्टेंबर 2024 ताईं फौती कोटा जा जेके बि केस आहिनि उन्हनि ते गौर करे मेरिट ते फ़ैसिला कया वञनि। दरामदी एलसी सिर्फ़ सिंध बैंक ज़रिए कई वञे त जीअं शफ़ाफ़ियत ऐं माली नज़्मो ज़ब्त बहितर बणाए सघिजे। सऊदी अरब खां पाकिस्तान खे $2 अरब मिली विया। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तस्दीक कई आहे त सऊदी अरब तरफ़ां $2 अरब पाकिस्तान अकाउंट में मुंतक़िल कया विया आहिनि। साॻिए वक़्तु सऊदी अरब $5 अरब जे डिपॉज़िट जी सालियानी रोल ओवर बदिरां 3 साल वधाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। IMF जी इंतज़ामी डायरेक्टर क्रिस्टालिना जॉर्जिवा पारां पाकिस्तान जी सुधारनि मुआशी इस्तेहकाम जी वाखाण। IMF जे इंतज़ामी डायरेक्टर जी नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सां मुलाक़ात। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में IMF जे इंतज़ामी डायरेक्टर चयो त पाकिस्तान तरफ़ां सुधारनि वारे प्रोग्राम ते असराइते अमल सबबि मुआशी इस्तेहकाम बरक़रार रहियो आहे ऐं सीड़पकारी जो एतमाद बि वधियो आहे। मज़बूत मुआशी पॉलिसियुनि सां गॾोगॾु तरक़ी खे जारी रखणु ऐं अवामी भलाई बहितर बणाइणु इंतिहाई अहम आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर अमरीका जे नाणे वारे वज़ीर स्कॉट बेसिन चयो आहे त हुर्मुज़ जी बंदिश सबबि चीन बि ईरानी तेल हासिल न करे सघंदो। अमरीका हुर्मुज़ लैग में ईरानी तेल खणी वेंदड़ चीन जे जहाज़नि खे रोकींदो। अमरीकी सेंटकॉम चयो त गुज़िरियल 48 कलाकनि दौरान को बि सामूंडी जहाज़ ईरानी बंदरगाहनि में दाख़िल न थियो ऐं न ई ॿाहिरि निकितो। 9 सामूंडी जहाज़नि अमरीकी फ़ौज तरफ़ां वापसी जे हुकुम ते अमल कयो। मकामी तौर ते तैयार कयल एंटी शिप मिसाइल जो कामयाब तजुर्बो। ISPR मूजिबि मिसाइल रुर्मुज़ फ़ासिले ते हदफ़ खे इंतिहाई दुरुस्त ऐं तेज़ रफ़्तारी सां निशानो बणायो। चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ मिसाइल तजुर्बे जो मुशाहिदो कयो। साइंसदाननि ऐं इंजीनियर्स जी टीम बि तजुर्बे दौरान मौक़े ते मौजूदु हुई।
मिसाइल जदीद गाइडेंस सिस्टम ऐं आला सलाहियत रखंदड़ टेक्नोलॉजी सां लैस आहे। सदर वज़ीर आज़म ऐं फ़ौजी क़यादत पारां कामयाब तजुर्बे ते टीम जी वाखाण। टने मसली पर सरकारी इल्जाम कत्ल थे नारी रूबीना चांडियो केस जा मुख्य जवाबदार अदालत में पेश। पुलिस केसरी वली मोहम्मद चांडियो के खैरपुर जी अदालत में पेश करे 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जी सदा कई। गंबट में नारी जे कत्ल ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि जो एहतजाज। मुख्तलिफ शहरनि में धारदार वाक़े में 3 ॼणा क़त्ल। कश्मीर सब्जी मंडी में पुरमज़ामत ते सादिकाबाद वासे दुकानदार क़त्ल। 3 हथियारबंद पुरमज़ामत ते गोलियूं हणी मोहम्मद गम खे क़त्ल करे फरार थी विया। खानपुर वेझो गढ़ी तेगो भरिसां तेगाणी बरादरी में धुरियुनि में जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी। घोट पुॼे तेगाणी में जहिड़े दौरान फायरिंग में शहज़ादो तेगाणी अर्ज़ मोहम्मद खबड़ तेगाणी शदीद ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी खबड़ अस्पताल में दम ॾिनो। कोटड़ी साइट में शादी तकरीब दौरान फायरिंग में गोली लॻण सबबि मूवी मेकर मीर अली जूने जो मारिजी वियो।